पुट तव्हांजो नालो छा आहे? शंकर दाशी। मुंहिंजो नालो दाशी, मुंहिंजो नालो शंकर। तव्हांजो नालो छा आहे? शंकर। हुनजो? दाशी। दाशी। ही तव्हां छा विकिणंदा आहियो? हिन में छा आहे? चकू फारवा। थोरो ज़ोर मां ॻाल्हाइजो। हिन में चकू आहिनि ऐं हिन में फारवा। फारवा। ठीकु आहे। तव्हां ॾींहं में घणो कमायो था? ॾींहं में 1000, 2000, 1500। 1000, 2000, 1500 कमायो था। तव्हां वेठा किथे आहियो? माना तल के गोलारची में, ज़िले बदिन जे तले गोलारची में। ठीकु आहे। इन्हनि पैसनि मां छा कंदा आहियो? खंडु चांहि ऐं अटो वठंदा आहियूं। खंडु चांहि अटो। तव्हां खंडु चांहि अटो वठंदा आहियो। तव्हांजा ॿियो पीउ आहे, भाइर आहिनि? पीउ आहे, भाइर आहिनि। हू बि गाॾो लॻाईंदा आहिनि। हू गाॾो लॻाईंदा आहिनि। हू साॻियूं वारो ई माना को विकिणंदा आहिनि। ठीकु आहे। वेठा किथे? पंहिंजो ज़ाती प्लाट आहे, कंहिंजे ॿनी में वेठा आहियो, को चक में वेठा आहियो, या कंहिं वाह जे कपर ते वेठा आहियो? प्लाट आहे पंहिंजो, वाह जे कपर में वेठा आहियूं। पंहिंजो प्लाट बि आहे। ज़बरदस्त। तव्हां पढ़ो छो कोन था? पढ़ींदा आहियूं। पढ़ंदा बि आहियो। हींअर कोरोना जे करे स्कूल बंदि आहिनि, हुनजे करे ही वरी कमु कयो था। तव्हां पढ़ो था? मूंखे कोन थो लॻे तव्हां पढ़ो था। तूं कोन थो पढ़ी पुटु? हा। तूं छो कोन थो पढ़ी? तूं छो कोन पढ़ंदो आहीं? तव्हांजा भाइर कोन आहिनि ईअं? भाइर आहिनि तव्हांजा। पोइ छो कोन पढ़ंदा आहियो? कोन पढ़िया। तव्हां पढ़ो था? कहिड़े क्लास में पढ़ो था? ॿिए क्लास में। मुंहिंजो भाउ ॿियो ॾे क्लास में, हिकिड़ो लीडर में आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो तव्हां पढ़ो बि था ऐं हीउ पंहिंजो रोज़गार बि कयो था। इहा हिकु ॾाढी बहितरीनु ॻाल्हि आहे। ऐं गुरबत को ऐब कोन्हे हिन में। तव्हां पंहिंजी महिनत मज़ूरी कयो था, सॼो ॾींहुं हलो था, महिनत कयो था। ॿियो को तव्हांजो भाइर या पीउ को नशो वग़ैरह त को कोन कंदो आहे? या नशो हिकिड़ो मुंहिंजो पीउ कंदो आहे। छा कंदो आहे? चर्च पींदो आहे बसि। ख़ाली चर्च पीए थो? कॾहिं कॾहिं पींदो आहे बसि। रोज़ कोन थो पीए? रोज़ कोन थो पीए। तव्हांजो को माइट वाइट को तव्हांजो पीउ आहे? हा, हिकिड़ो पीउ आहे। नशो कंदो आहे उहो? कंदो करे। भाउ तव्हां वॾो आहे? छा थो करे उहो? गाॾो लॻाईंदो। उहो गाॾो छाजो गाॾो लॻाईंदो? चकू जो लॻाईंदो गाॾो। तव्हां नालो कहिड़ो ॿुधायो? शंकर दाशी। हीउ नंढो आहे शंकर, हीअ आहे दाशी, जेके सॼो ॾींहुं उस काढ़े में हीउ जेको तव्हां वटि छा आहे न नालो ॿुधायो पुटनि जो? फारवा खपाए थो, हीउ चकू खपाए थो, रोज़गारु करे थो। ऐं वरी बि जॾहिं स्कूल हींअर बंदि आहिनि हुनजे करे वरी जॾहिं स्कूल स्टार्ट थींदा त वरी पढ़ंदो। ऐं सिंध जा बच्चा आहिनि, धरती जा बच्चा आहिनि जेके रोज़गारु कनि था। ऐं हिन मुल्क में वॾी बेहसी इहा आहे त हिते असांखे मसलन ख़ैरातूं इमदाद ॾिनो वञे थो, जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट जा प्रोग्राम आहिनि, जीअं एहसास किफ़ालत प्रोग्राम आहिनि। पर हिन क़ौम खे मजबूर कयो थो वञे पिनण ते। हिन क़ौम जी गैरत, हिन क़ौम जो ज़मीर जेको आहे ख़तमु कयो वियो आहे। मगर उन हूंदे बि हिननि ॿारनि में ज़मीर आहे, हिकिड़ी गैरत आहे, जेके पिननि कोन था। हीअ माण्हू पंहिंजी मज़ूरी कनि था, महिनत कनि था। ऐं काश जेकॾहिं असांजे मुल्क में इंसाफ़ हुजे ऐं क़ानून हुजे त हीअं कोन थिए। ऐं हीअ माण्हू बहितरीनु रोज़गार हुजणु खपनि। हिते बहितरीनु फैक्ट्रियूं हुजणु खपनि, इंडस्ट्रीज़ अहिड़ा हुजनि त हिननि जा भाइर, हिननि जा पीउ बहितरीनु मज़ूरी करे सघनि था ऐं बहितरीनु कमु करे सघनि था। ऐं हीअ ॿार बहितरीनु तरीक़े सां पढ़ी सघनि था। पर अफ़सोस आहे जो हिते असां वटि इंडस्ट्री न आहिनि, हिते असां वटि फैक्ट्रियूं न आहिनि। उन्हनि जे करे मजबूर आहिनि हिननि मासूम ॿारनि खे हिननि गर्मियुनि में, हिननि काड़नि में, हिननि सर्दियुनि में हलणो पवे थो। ऐं हिननि खे सॼो ॾींहुं गर्मी में पेरनि में नफूं थी वञनि थियूं, पंहिंजी मज़ूरी ऐं महिनत कनि था।